वेलकम बैक नाज़रीन। वॾे वज़ीर MPS मथां पाणी खे कट हणण वारी अफ़वाहुनि जी तरदीद करे छॾी आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त मुंहिंजा MPS किथे बि कट हणाइण में मुलविज़ नाहिनि। MPS मथां पाणी खे कट हणण वारनि ख़बरुनि में का बि सदाकत नाहे। सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त जिते जिते कट हणण जी ज़रूरत पइजी रही आहे आबपाशी वज़ीर खां मशवरो वठूं था। सैयद मुराद अली शाह टाइम न्यूज़ जे सीनियर रिपोर्टर दोदो चांडियो सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कई आहे। उहा ॻाल्हि ॿोल तव्हांखे ॾेखारियूं था। राजस्थान सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सॼी सिंध जो दौरो करे पहुतो आहे। हिते 2 कलाक PDM में हुन इजलास कयो आहे। ऐं पुछंदासीं त सिंध जी छा सूरत हाल हुई ऐं अॼु सॼे सूबे जी वाघ हुन वटि त हुन हिते PDM में कहिड़ा फ़ैसिला कया आहिनि, छा फ़ैसिला कया आहिनि? फ़ैसिला असां हिते थोरो आयुसि जेको असांजी सप्लाई आहे टेंट्स जी, राशन्स जी, मॉस्किटो नेट्स जी, जेके इमीडिएट एसेंशियल आइटम्स आहिनि उनखे थोरो ॾिसण लाइ, स्ट्रीमलाइन करण लाइ, जेके इशूज़ थिया पिए PDM खे उन्हनि खे रिज़ॉल्व करण लाइ। ऐं हिते रसूल बख़्श चांडियो साहिब बि हो असांजो एडवाइज़र मुकेश साहिब खे चयो अथमि त हिते वेही ऐं थोरो स्ट्रीमलाइन करे मूं PDM खे ऐं जेके डिफरेंट हिन जी ऑफिसिस आहिनि चयो त हिते कंट्रोल रूम ठाहियो ऐं हितां तव्हांखे सॼी इंफॉर्मेशन ॾियणी बि आहे। ज़रूरत पई त आउं बि हिते ईंदुसि पियो रहंदुसि त तव्हांखे चेक करे वठां। तनक़ीद थी आहे त सिंध ॿुॾी न आहे, सिंध खे ॿोड़ियो वियो आहे। न न छा मूंखे सम्झ में सुवाल कोन्हे। सिंध ॿुॾी न आहे, बरसाति न ॿोड़ी आहे, पर मिसमैनेजमेंट करे ॿोड़ी वई आहे। जिस तरह 2010-11 में सिंध गवर्नमेंट एक्टिव हुई, हिन भेरे न हुई। 2010 में ॿोॾि आई हुई, दरियाई ॿोॾि जंहिंमें हिकिड़ी ब्रीच पइजी वई। तंहिंखां पोइ हींअर रब साईं आसमान खां बरसाति आंदी आहे। हुनजा नंबर्स आउं तव्हांखे ॾेई चुको आहियां। अगरि कंहिं ॿोड़ी आहे ॿुधाए छॾियो यार कंहिं ॿोड़ी आहे त हुनखे हिसाब किताब वठंदासीं, माण्हू कोन ॼणींदा। जीअं तरीक़े सां पाणी जीअं 2010 में बि राइट बैंक ते सॼी ब्रीच पई हुई, राइट बैंक जा सॼा डिस्ट्रिक्ट्स जेकी अॼु पोज़ीशन आहे सॼी सिंध जी उहा हुई, रुगो हिकिड़ी ब्रीच पई हुई। ॿी ब्रीच ठटे जे पासे पई, असांखे हुते असांजो लेफ्ट बैंक सिजावल वारो साइड बि वॾो हो। सो इहा का फ़र्क़ु कोन्हे। सिंध गवर्नमेंट 2010 वांगुरु हींअर असांखे टाइम इन करे कोन मिलियो जो 15-16 ऑगस्ट ताईं त असां ॾाढा कंफर्टेबल हुआसीं। ओचितो जेको हफ़्तो बरसाति हली आहे उन जी वजह सां जंहिंजे लाइ कंहिं क़िस्म जो एडवांस नोटिस बि कोन हो, जेको असांखे ॿुधायो वियो हो त जेतिरी बरसाति ईंदी उन खां तमामु घणी बरसाति आई। सो मूं इहो न ॿुधो आहे त कंहिं ॿोड़ी आहे। रब साईं असांजी आज़माइश वरिती आहे, इन करे आज़माइश में पूरा लाथासीं। माण्हुनि जी सहायता थिए पई बंधन ते, उते शिकायतूं अचनि पियूं, न टेंट मिले पई, न राशन मिले पियो। तव्हां मॉनिटर कयो पिया, माण्हुनि जी शिकायतूं जाइज़ आहिनि या न? शिकायतूं बिल्कुलु जाइज़ इन हिसाब सां ज़रूरु आहिनि त जंहिं हिसाब सां मिलणु खपे। असांजी सप्लाई कोन पई मिले। असां वटि तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, 2010 में जेतिरा टेंट्स ॾिनासीं न उन खां वधीक ॾेई सघूं, पर हींअर रिक्वायर्ड बि उन खां 4 गुना वधीक आहे। छाकाणि जो 2010 में रुगो 4 या 5 ज़िला अफेक्ट थिया हुआ राइट बैंक जा। कश्मीर खां हेठि कश्मीर बि घटि थियो, पर पोइ जेकबाद ऐं लाड़काणो, कंबर शहदादकोट, दादू ऐं जामशोरो जो कुझु हिसो। हींअर 24 ज़िला अफेक्ट थिया आहिनि जेके आफ़त ज़दा आहिनि। तव्हां 5 ऐं 24 में ॾिसो फ़र्क़ु आहे न। ऐं जंहिं तरीक़े सां बारिश थी, वरी 2011 जो जेको फ्लड हो उन में लेफ्ट बैंक जा सांगड़, नवाबशाह जो कुझु हिसो, मीरपुर ख़ासि, बदीन, ठठो सिजावल, उहे थोरो घटि इहे अफेक्ट थिया। हींअर 24 ज़िला अफेक्टेड आहिनि। इन करे जेको क्वांटम आहे हींअर अॼु इहो बि हिकिड़ो फ़ैसिलो त कोन कयो अथऊं, पर असांजी कोशिशि इहा ई आहे की असांखे ॾींहं में 6000 टेंट हींअर मिलनि पिया था। मैक्सिमम हुननि खे चयो आहे, चवनि था 15 खां मथे सप्लाई शायदि न थी सघे। उहा बि मूं चयो त मां त जेके मैन्युफैक्चरर्स आहिनि जेके ऑडर ॾिनो आहे 2.5 लख टेंट ऑडर ॾेई चुकियो, उन्हनि खे तव्हां पुश कयो। पर अगरि 6000 टेंट मिलंदा ऐं उहे 24 ज़िलनि में विराइबा त ऑब्वियसली थोरो प्रॉब्लम थींदो। ऐं इहो इशू आहे। अदरवाइज़ जेतिरी मटीरियल अवेलेबल थिए थो असांखे असां उहो पहुचायूं पिया। आख़िरी सवाल, हिकिड़ी शिकायत त कुझु MPS पंहिंजा इलाइक़ा बचाइण लाइ कटणनि था ॿिए इलाइक़नि में, खोड़ इलाइक़नि में शिकायत आई, बदीन में, केनशाह में, मेड़ में, खैरपुर में। न ॾिसो, असां हिकिड़ो एडमिनिस्ट्रेटिव ऑर्डर पास कयो, हुन ते इम्प्लीमेंट थिए पियो। जिते किथे न किथे माण्हू कनि था, MPS कोन था कनि। इहो तव्हां अलाए कहिड़े MPS, तव्हां नालो ॿुधायो न, फलाणे MPA कयो आहे त मां हुनजो चेक करे वठां। मूंखे कंहिं MPA जी का अहिड़ी शिकायत कोन्हे आई। कट जेको बि हणिणो आहे उन जो फ़ैसिलो टेक्निकल माण्हू कनि था। इरीगेशन मिनिस्टर उनजी ऑथराइज़ करे थो उनखे, ऐं उन खां पोइ एडमिनिस्ट्रेशन उन ते अमल करे थी। उनजे अलावा को तरीक़ो कोन्हे। अगरि को
करे थो अहिड़ी एक्टिविटी तव्हां मूंखे ज़ाहिर कयो फलाणे MPA कयो आहे मां उहो चेक करे तव्हां ॿुधाए छो बाक़ी अफ़वाहूं अनफॉर्चुनेटली अफ़वाहूं तमामु घणियूं पाण हुअसि टियों ॾींहुं दादू जी साइड ते त सेवण वारा चवनि था साईं तव्हां कट हणण आया आहियो हिते असांखे फलाणे ॿुधायो आहे मीडिया ॿुधाए थी उन्हनि खे अनफॉर्चुनेट आहे वरी वञा थो ॿिए पासे चवंदो तव्हां हिते कट हणण आयो बाबा मां बंदि बचाइण आयो आहियां हर जाइ ते उन खां पोइ प्रॉब्लम थियनि कल्ह राति जो असांखे MNV ते प्रॉब्लम थियो आहे त जेके लोकली माण्हू वञनि था हुते लोकल सम्झनि था त इहे अलाए कट हणणा आहिनि कोई अफ़वाहूं जेके फैलायो था जीअं तव्हां हींअर ॿुधायो न MPA कट पिया हणनि इहे अफ़वाहूं आहिनि सरासर उनजे अलावा कुझु कोन्हे जी तव्हां गुफ़्तगू थी सिंध वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी ऐं हुन चयो त असां इजलास कयो आहे हिते ऐं असांजी पूरी कोशिशि आहे त रिलीफ जे हवाले सां सिंध में जेके बि माण्हू मुतासिर आहिनि उते रिलीफ ताईं पहुचायूं ऐं आउं हिते कंट्रोल रूम ठाहींदुसि असां रोज़ मूंखे बि ज़रूरत पई त आउं अची हिते PDM जे ऑफिस में कंट्रोल रूम में जी नाज़रीन दो चांडियो सां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कई वॾे वज़ीर MPA मथां पाणी खे कट हणाइण वारनि अफ़वाहुनि जी तरदीद भी कई संदसि चवणो त सिंध में हिन वक़्तु 24 ज़िला बरसातुनि ऐं ॿोॾि सबबि सख़्तु मुतासिर थिया आहिनि कोशिशि कयूं पिया त मुतासिरनि खे फ़ौरी रिलीफ पहुचाए सघूं